रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, श्री रामचरित मानस जे सत्संग में एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं। अयोध्या कांड हली रहियो आहे। चित्रकूट में ॿई समाज गॾु थिया आहिनि, जनक जो समाज ऐं अयोध्या जो समाज। उते चौपायूं आयूं आहिनि, रात्रि विश्राम कयो अथनि, राति सभु सुम्हिया आहिनि। सुबुह जो ॿई समाज उथिया। राज समाज प्रातः जुग जागे, नाहे नाहे सुर पूजन लागे। स्नान कयो सभिनीनि ॿिन्हिनि समाजनि ऐं भगवान राम भी सनान कयो ऐं स्नान करे गुरु वशिष्ठ वटि वियो। गए नहाए गुरु पहें रघुराई, बंद चरण बोले रुख पाई। प्रणाम करे ऐं पोइ रुख ॾिसी करे ऐं भगवान राम चयो, रुख ॾिसी करे छा चयो? नाथ भरतपुर जन महतारी, शोक बिकल बनवास दुखारी। कि हाणे त हेॾा ॾींहं थी विया, तव्हां चयो हुओ कुझु ॾींहं अञा रहण ॾींहं, उहे बि थी विया। उहे हिते को सुविधाउनि में कोन वेठा आहिनि। माताउनि जो मूंखे लॻे थो उहे हिते झंगल में को सुविधाऊं कान्हनि, हिते दुख में वेठियूं आहिनि, कष्ट में। भरत भी ऐं सॼो पुरजन, परिजन ऐं पुरजन, शोक बिकल बनवास दुखारी, बनवास जा दुख ॾिसी रहिया आहिनि। ऐं वरी राजा जनक भी अची वियो आहे, उनखे बि चङा ॾींहं थी विया आहिनि। त उनजो समाज भी, हीअ त सभु समाज असांजे पुठियां आहे। त असांखे निर्णय करिणो आहे इन्हनि जी दुख खे ॾिसी। सहित समाज राऊ मिथिलेशु, बहुत दिवस भय सहित कलेशु। तो उचित होए सोई कीजिए नाथा, हित सब ही कर रो रहे हाथा। त तव्हां कुझु सोचो ऐं जेको ठीकु लॻे उहो कयो। आदेश त नथो ॾेई सघिजे गुरूअ खे। तव्हांखे जेको ठीकु लॻे उहो कयो। ऐं ॻाल्हि बि रखी चॾी राम कि हेॾा ॾींहं थी विया आहिनि, पंहिंजो पंहिंजो सभु नगर छॾे हिते झंगल में अची रहिया पिया आहिनि, त कारण मतिलबु छा आहे रहण जो? वरी बि तव्हांखे जीअं ठीकु लॻे उहो कयो। अस कहे अति सकुचे रघुराऊ। राम एतिरो चवण खां पोइ संकोच में अची वियो कि एतिरो बि मूं ॻाल्हाए छॾियो। पर ऋषि मुनीअ खे सुठो लॻो। मुनि पुल के लख सील स्वभाव। शील ॾिसी करे, स्वभाव ॾिसी करे वशिष्ठ मुनि पुलकित थी वियो। हिते अची करे कथा ॿुधण जो इहो फ़ाइदो मां ॾिसां थो कि जेके ॻाल्हियूं समाज मां गुम थी वियूं आहिनि न, उहे हिते वञी बचियूं आहिनि। समाज मां शील गुम थी वियो, संकोच गुम थी वियो, स्वार्थ अची वियो, चमचागिरी अची वई। शील मैनर्स हाणे असांखे रुगो हिते ई पियो थो नज़र अचे, हिननि सद ग्रंथनि में। त हिते अचण जो इहो लाभ अथव। तव्हांखे इहो लाभ लॻे थो त पंहिंजो अचणु सार्थक सम्झो कि जेके ॻाल्हियूं हिते दुर्लभ थी वियूं आहिनि उहे हिते वञी बचियूं आहिनि शास्त्रनि में। ॿाहिरि त इहो ई चवंदव कोई चलता है क्या इन पे, इन बातों पे। हिते लॻे थो कि हलण ई खपे इन्हनि ॻाल्हियुनि ते। छो त असां उहा फिल्म पिया था ॾिसूं, चित्र पिया था ॾिसूं कि कीअं इहे
व्यवहार निभाइनि पिया था। शील असांखे शुरूअ खां शील त नज़र आयो आहे, मैनर्स। पहिरीं भरत आयो, राम जे अॻियां कुझु ॻाल्हाए न पियो सघे। भरत आयो त लक्ष्मण न पियो ॻाल्हाए सघे भरत जे अॻियां, उहो मैनर्स में अची वियो। उन लक्ष्मण जे अॻियां शत्रुघ्न मैनर्स में अची वियो। ईअं पियो थो थिए। हाणे वरी राजा जनक अची वियो त भरत बि चुप थी वियो, राम बि चुप थी वियो। राम खे लॻो कि जेको मुंहिंजे मन में आहे कि सभु हाणे वञनि, उहो मां पंहिंजे सहुरे खे नथो चई सघां। पिता तुल्य आहे, गुरु वशिष्ठ खे मां चई सघां थो, गुरुअ सां मुंहिंजो आहे अचणु वञणु, ऐं गुरु राजा जनक खां बि मथे आहे, त इन खे मां पंहिंजे मन जी ॻाल्हि चवां। तॾहिं इन एॾो शील ऐं विनम्रता सां इहा ॻाल्हि रखी। इहो शील ॾिसी करे गुरु पुलकित थी वियो, मैनर्स ॾिसी करे। ऐं कलयुग जा गुरु धन ॾिसी करे पुलकित थींदा आहिनि। पैसो ॾिसी, घणो धन आयो, घणो वियो। गुरुअ जो इहो कमु कान्हे कि तव्हांजे धंधे में बरकत विझे या तव्हांखे संसार में फासाए। सचे गुरुअ जो इहो कमु कान्हे, बल्कि संसार खां हटाए ऐं हेॾां लॻाए। त हिते अहिड़ा गुरु, अहिड़ा शिष्य हिन कथा में ई रुगो बचाइनि वञी करे, बाक़ी कोन्हनि ॿाहिरि। इहो शील ॾिसी करे गुरु वशिष्ठ छा थो चए राम खे? चएसि थो, राम तूं चईं थो कि सभु दुखी आहिनि, पर केरु दुखी आहे? जिते तूं आहीं उते दुख थी किथे थो सघे? बल्कि दुख त आहे तोखां दूर थियण में। तोखां दूर थींदा न ही सभु, त दुखी थी वेंदा। राजा तो चए, वशिष्ठ मुनि तो चए, तुम बिन राम सकल सुख साजा, नरक सरिस दुहि राज समाजा। तोखां सवाइ, तोखां बिना संसार जा जेके बि सुख भोग सुविधाऊं आहिनि न, उहे नरक जे समान आहिनि। अॼु जे समय में त इहे ॻाल्हियूं ॼण कल्पना लॻंदियूं आहिनि। कंहिं माण्हूअ खे चइजे कि एॾा जेके महल बंगला सुख सुविधाऊं अथई, ये छॾे करे हल जंगल में जिते राम वेठो आहे उते हले, घणा ॾींहं रही सघंदो। अॼु जो माण्हू, स्वार्थी माण्हू, जंहिंखे धन में ई सभु कुझु, धन में ई राम नज़र ईंदो आहे, पहिरीं ॻाल्हि त हलंदो कोन, ऐं हलंदो चवंदो जल्दी वापसि हलो। ही उन समय जूं ॻाल्हियूं आहिनि जॾहिं सभिनि जी बुद्धि शुद्ध हुई, स्वार्थ सां भरियल न हुई, लालच न हो। तॾहिं कहिड़ी स्थिति हुई कि राम सां गॾु असांखे झंगल में रहण बि सुखदाई आहे, स्वर्ग आहे असांजे लाइ। ऐं राम जे बिना, राम खे छॾे पंहिंजे महलनि में बि वञूं न, त उहो कंहिंजे बराबरि आहे? नरक जे बराबरि। नरक ॾाढी दुखदाई शइ थींदी आहे राम जे बिना। अॼु त कल्पना बि नथी करे सघिजे। त हीअ कथा असांखे उन युग में वठी हलंदी आहे। इहो फ़ाइदो अथव हिते अचण जो। बसि पंथनि में वेंदा त तव्हांखे संसार में फासाए वठी वेंदव, ये करो वो करो, इतना मैनर्स, इतना ये मीठा मीठा बोलो, सेवा करो, गुरु की तस्वीर रखो, कार्य सिद्ध होंगे, वहाँ पे भी मिलेगा, यहाँ पे भी सब कुछ मिलेगा। अर्थ भी सिद्ध होगा, परमार्थ भी सिद्ध होगा। अर्थ भी सिद्ध होगा, परमार्थ भी सिद्ध होगा। मूंखे न वणंदियूं आहिनि इहे, अलाए छो। तव्हांखे अलाए कीअं वणंदियूं आहिनि इहे संसार जूं ॻाल्हियूं। अर्थ भी सिद्ध होगा, परमार्थ भी सिद्ध होगा। फ्रॉडनि जूं ॻाल्हियूं वणनि कीअं थियूं?
हैरानी थींदी आहे कि माण्हू छा एतिरो बुद्धिहीन आहे छा कि कंहिंजी बि इन्हनि ग़लति ॻाल्हियुनि में अची वेंदो आहे ऐं असांजी सही ॻाल्हि बि उन्हनि खे उल्टी लॻंदी आहे। जीअं हिकिड़ी असांजे खे माई कल्ह चएसि पई हिकिड़ी जलेबी पंथी कि तव्हांजो भैया जेको आहे सत्संग कंदो आहे उहो त चए थो कि मूं वटि ग़रीब न अचो अमीर अचो। त मां चयोमांसि हा मां चयो आहे उहो ठाहिण जी पई कोशिशि करे असांजी जेका आहे न, चएसि पई न हुनजो इहो मतिलबु कोन हो। मां चयोमांसि इहो ई मतिलबु हो, छो था सफ़ाई ॾियो, मुंहिंजो मतिलबु इहो ई हो। जेतिरो थी सघे मां इहे अखर यूज़ न कंदो आहियां कि मुंहिंजो इहो मतिलबु न हो। मुंहिंजो जेको मतिलबु हूंदो आहे उहो ई चवंदो आहियां। ग़रीब न अचो त न अचो, मां चयो आहे। ऐं जेके तव्हांखे चवनि था त असां वटि भेदभाव कान्हे, उते त वास्तव में भेदभाव आहे। जेके चवनि था उहे रुॻो ॻाल्हियुनि में कोन्हे, न त आहे। त माण्हुनि खे असां में थी नज़र अचनि कमियूं माइनस पॉइंटियूं। त मूंखे हिकु ॻाल्हि जी तरफ़ ध्यानु वियो कि इन जो मतिलबु जलेबियुनि जी नज़र असां ते आहे। माना हू चेक कनि पिए थियूं ही हाणे छा था चवनि, हाणे छा था चवनि, बोल प्यार से बोलो, जेको जेको तव्हांजो पंथ हुजे उनजो नालो खणो हलो। अहिड़ा अहिड़ा अजीब माण्हू बि अथव। हिकु माई पंथ में वई देखा देखी होश ते ख़ुशि, जीवन भर बाबा जी बाबा जी ढाबा जी बाबा जी। पोइ थोरो माहौल चेंज थियो, सोशल मीडिया ते थोरी पंथनि जी बुराई थियण लॻी आहे, बुराई न पोल खुलण लॻी आहे। त माण्हुनि खे थोरो शर्म अचणु लॻो आहे कि पंथी थियण का शान जी ॻाल्हि कान्हे, बल्कि राम चवणु वॾी ॻाल्हि आहे। सॼे देश में ई माहौल आहे राम, जॾहिं खां मंदरु ठहिणु शुरू थियो आहे। त पोइ उहा पंथी बि हाणे राम राम चवणु लॻी। त कंहिं चयसि माईअ कि तूं त चवंदी हुई असांजो बसि हो ई नाम सभु कुझु आहे, हाणे राम राम थी चईं। त चईसि पोइ ॻाल्हि साॻी आहे, असांजे पंथ जी इहा महानता आहे कि असांखे रोकींदा थोरी आहिनि कुझु बि, असां राम राम बि चई सघूं था। त हुन चईसि राम राम ई चवणो हुअई त पोइ वईअं छो, पोइ सनातन धर्म छॾे वईअं छो अगरि राम राम ई चवणो हुअई त। अहिड़ा अहिड़ा माण्हू अथव, मंशा कुझु बि, उहे असांखे था चवनि कि हिननि खे धन खपे, छो त ही था चवनि अमीर अचनि। अरे उन्हनि मूर्खनि मुंहिंजी अमीरीअ जी परिभाषा सम्झी ई कान आहे। मां अमीर कंहिंखे चवंदो आहियां ऐं ग़रीब कंहिंखे चवंदो आहियां। थी सघे थो कंहिंजे बैंक में करोड़ रुपया बि हुजनि पर उहो ग़रीब हुजे मुंहिंजी नज़र में, ऐं थी सघे थो कोई वीचारो रोज़ु कमाईंदो हुजे, रोज़ु खाईंदो हुजे पर अमीर हुजे मुंहिंजी नज़र में। उहो बि ॿुधो हूंदनि, अगरि हेतिरो ॿुधो अथनि त उहो बि ॿुधो ई हूंदनि इंशा अल्लाह। इन्हनि आतंकवादियुनि जो ख़ात्मो इहे ई व्यासगदी करे छॾींदी, ईअं ई न मरी वञनि, रुॻो ॿुधी ॿुधी करे चिंता करे करे। त हैरानीअ जी ॻाल्हि आहे कि माण्हू विश्वास कीअं करे वठंदा आहिनि। असांखे हिननि में आनंद थो अचे केवल संवाद ॿुधी करे, गुरु राम जो ऐं वशिष्ठ जो, ऐं माण्हुनि खे कूड़ ॿुधण में मज़ो थो अचे। मुंहिंजे हिसाब सां ही फल आहे, ही संवाद। तव्हां बि महसूसु कयो त कथा जेका आहे न उहा फल आहे। इहा ई त विशेषता आहे गंगाधाम दरबार जी। सॼे हिंदुस्तान में हिकु ई दरबार आहे जेका इहा कोन चवंदी आहे कि अॼु ईंदे त तोखे सुभाणे फल मिलंदई। हिकु ई दरबार आहे जेका चवंदी आहे कि तो कुझु कयो अथई तॾहिं ई फल मिलियो अथई। हीअ कथा, पोइ छा जो फल, तुंहिंजी कुमत निकिरी वञे, कुबुधी निकिरे, फालतूपन निकिरे, ग़रीबी निकिरे, तॾहिं तूं कथा ॿुधण जे लाइक़ु थींदे। इहो असां ॾेई रहिया आहियूं। त इन जो आनंद वठो। असांखे त अगरि अकेले कया न, मूंखे इन खां वधीक आनंद अचे। ही थोरो हू थी वेंदो आहे मन उदास तव्हांखे ई ॾिसी करे।
कि कोई सम्झे कोन पियो तो मां चवणु छा थो चाहियां। जेको हिन में लिखियलु आहे मां ॿुधाइण थो चाहियां, तव्हां कुझु ॿियो पिया था सम्झो। जेको हिकु माण्हू ॿिए देश में हली वियो त उतां जी भाषा ईंदी कोन हुअसि, उतां जी भाषा कोन ईंदी हुअसि त हिकु होटल नज़र आयसि। हुन सोची इहो लंगर आहे, फ्री लंगर आहे, त हली वियो होटल में। बढ़िया खाधई, वेटर अॻियां आयसि, क्या हलाऊं, हू इशारे सां ॿुधायसि पियो ही हुन खाधई। भाई ॾाढो सुठो शहरु आहे इहो, जिते हेॾी सुठी रोटी फ्रीअ में, ऐं भीड़ बि कोन्हे, धक्का मुक्की बि कान्हे, एॾो सुठो लंगर। त उहो बिल खणी आयसि। हिन खे न उतां जी भाषा ईंदी हुई न सम्झ, त बिल ॾिसी सम्झई कि हीअ मूंखे धन्यवाद पत्र था ॾियनि कि तव्हां हिते आया, थैंक यू। त उहो वठी करे चई हा ओके। वञण लॻो त हुन रोकियसि, भाई पैसा, हू सम्झेसि ई न। हुन सोची पाण खां वॾो जेको हिन जो मंत्री आहे उन सां मिलाइण थो चाहे, मैनेजर वटि वठी वियुसि। साईं पैसा नथो ॾे ऐं सम्झे ई कोन थो। उन मैनेजर चयईंसि भाई पैसा, तो ही चयसि यस डोंट वरी वी आर 3। हुन पुलिस खे फ़ोन कई, मैनेजर, पुलिस आई, उनखे चयईं साईं पैसा ॾे नथो। पुलिस हुनखे जीप में चाढ़े वठी आई। हुन चई छा त माण्हू आहिनि हितां जा, एॾो स्वागत घुमाइण लाइ गाॾी ॾेई छॾी अथनि, तव्हां खिलो था, पोइ तव्हां ते अचांव थो। मां छा थो चवां, तव्हां छा था सम्झो, मूंखे इन ते अचिणो आहे। वरी वठी वियुसि जज जे साम्हूं। जज चई अरे अलाए केरु आहे, हीअ अलाए कहिड़े देश जो आहे, पैसा अथसि कोन जेब में। तव्हां त हीअं कयोसि, गॾह ते चाढ़े हिनखे, मुंहुं कारो करे ऐं जूतनि जो हार पाए करे घुमाए छॾे ॾियोसि। इहा ई सज़ा अथसि हिनखे। उन सां ईअं ई कयनि, गॾह ते विहारियंसि, मुंहुं कारो कयंसि। ॿार होए 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 पुठियां लॻी वियसि। ही ख़ुशि, चए छा त जुलूस कढियो अथनि मुंहिंजे सम्मान में, छा त स्वागत पियो थो थिए, ॾाढो सुठो शहरु आहे। पोइ जॾहिं पंहिंजे देश में वियो न, उते तारीफ़ पियो करे, मां उतां थी आयो आहियां, आनंद। जीअं ई जलेबियूं पंथी डेरे में वई हुअसि, आनंद अची वियो। भली जूतनि जूं मालाऊं हुजनि, आनंद अची वियो। हाणे आनंद उन खे बि ईंदो आहे, इन जो मतिलबु जंहिंखे कुझु सम्झ में न ईंदो आहे, आनंद उन खे बि अची वेंदो आहे कि मां गंगा धाम में 15 सालनि खां वेंदी आहियां, आनंद ईंदो आहे। कहिड़ो आनंद ईंदो आहे, बस मां वेंदी आहियां, वेही रहंदी आहियां, कॾहिं गर्मियुनि में AC हलंदी आहे, थधि में हीटर हलंदो आहे, कॾहिं कॾहिं निंड बि अची वेंदी आहे, को दिक़त ई कान थींदी आहे। आनंद ईंदो आहे उनखे 15 सालनि खां। त मां छा पियो थो चवां, उहे छा पिया था सम्झनि, उन खां मां बचाइण जी कोशिशि कंदो आहियां। जेको वास्तव में हिते लिखियलु आहे उहो मां ॿुधाइण जी कोशिशि कंदो आहियां, त उहो वास्तविक ई ॿुधण जी कोशिशि कंदा कयो सिंधी माण्हू। तव्हांखे सिंधियुनि खे चरियो कयो वियो आहे, न त्याग, न तपस्या, न वैराग, न जप तप, न योग, न ध्यान, न भक्ति, न एकांत, न अंतर्मुखी, बसि लोली लाॾा पलव छेॼ नचण टिपण, इन खे भक्ति चयो वियो आहे। धन इच्छा पूरी न थिए त उहो सत्संग ई कान्हे सिंधियुनि जे हिसाब सां। त उनजो परिणाम एॾो ख़राबु निकिरंदो, उहो समाज कमज़ोर थी वेंदो, कमज़ोर कायर। ऐं जेको शास्त्रनि जी राह वठंदो उहो थींदो मज़बूत, स्ट्रॉन्ग। उन वटि नीति हूंदी, उन वटि हिकु स्पष्ट लक्ष्य हूंदो पंहिंजे जीवन जो, उन वटि विवेक हूंदो, सम्झ हूंदी, हू आत्मिक रूप सां मज़बूत हूंदो। जेको शास्त्रनि जो सहारो वठी वास्तव में
जेको लिखियलु आहे उहो ॿुधंदो। त इन करे मां कुझु ॾींहंनि खां इहो हलायो आहे कि साफ़ साफ़ चवणो आहे कि भाई हिते टाइम पास लाइ न अचो, फालतू न अचो। अगरि कोई न अचे न पोइ त वधीक आनंद अचे, छो त पोइ कोई आहे कोन फालतू माण्हू, पोइ त ॻाईंदा ई वञूं बसि चौपाई, अर्थ ख़ुदि सम्झंदा वञूं, आनंद में रहूं। कोई ॿुधे त ॿुधायूं, हिकु त हिकु ई सही। हिकिड़े संत जो नियम हो कि मां कथा तॾहिं कंदुमि जॾहिं 1 लख श्रोता हूंदा, न त न कंदुमि। उनजो नियम हो। बाक़ी 200-300 में मां न वेंदो आहियां। अहिड़ा अञा बि आहिनि ॾाढा, कंहिं 1000 जो रखियो आहे टारगेट, कंहिं 10,000 माण्हुनि जो। पोइ गॾु कई कीअं गॾु कई वेंदी आहे भीड़, ख़बर आहे। हाणे 1 लख हिकिड़ी पोइ संस्था हुनजी कथा रखाई वॾे मैदान में कि साईं अचो त सही, तव्हां ईंदा त 1 लख गॾु थी वेंदा, पर कोन थिया 1 लख गॾु। उहो संत आयो कथा व्यास ते, छा ॾिठई, कोई बि न श्रोता, सभु हिकु ॼणो। चई हीअ छा, हीअ त मुंहिंजो अपमान आहे, मां हिकु ॼणे में कथा कंदो आहियां छा? रुसी वञणु लॻो। त उहो जेको हिकु ॼणो हो न, उहो आयुसि पुठे साइड खां, साईं कथा न थींदी छा? हू चयसि त छा कथा कयां, मुंहिंजो मूड ई ख़राबु करे छॾियनि। मुंहिंजो नियम आहे 1 लख श्रोता हूंदा त ई कथा कंदो आहियां, तूं अलाए किथां अची वएं हिकु ॼणो। त हू चयसि तो मतिलबु कथा न थींदी, मां त ॾाढो सिक सां आयो हुउमि कथा ॿुधण। हू चयसि तो छा कयां तोखे कंहिंखे? त उहो गंवार चयसि तो साईं मूंखे वधीक त ख़बर कुझु कान्हे, मां त इहो पियो सोचां कि भीड़ भली न हूंदी त हिकु ॼणे खे बि ॿुधाईंदा, छो त मां छा कंदो आहियां, पंहिंजी गांयुनि खे गाहु खाराईंदो आहियां, ॿियनि गांयुनि खे बि गाहु खाराईंदो आहियां। 100 गांयुनि जो गाहु जीअं खणी वञा, पर गांयूं अगरि मूंखे 100 न मिलनि, 5 बि मिलनि, त मां ईअं कोन चवंदो आहियां कि 5 गांयुनि खे बि कोन खाराईंदुमि। हिकु बि गांइ हूंदी त उनखे त ॾियां। हो वाइड़ो थी वियो वक़्तु आहे, सोची इहे दृष्टांत त असां ॾींदा आहियूं, हिन किथां ॾेई छॾियईं। हाणे त इज़त ते अची वई, हाणे वेंदुमि त इहो गंवार अलाए घणो बदनाम कंदो। त चयईंसि सही थो चई, हिकु त हिकु, अच तोखे तो कथा ॿुधायां। हाणे उहो हिकु श्रोता, हे हुनखे पियो थो ॿुधाएसि। हिन जी तयारी उहा हुई लखनि वारी, जंहिंजी भीड़ जी तयारी हूंदी आहे न, उहो हर किथे चिल्लाए करे ॻाल्हाईंदो अथव, चओ राम, चओ जय श्री कृष्ण। हिते जॾहिं बि कोई वक्ता ईंदो आहे न, त हुनखे आदत इहा ई हूंदी आहे, पर हिते हूअं ई शांती आहे त ही छो कंदो आहे? हू पाण बि सोचींदो आहे मां छो पियो थो कयां, भई शांती कयो। अरे शांती आहे, शांती छा कनि, हू ॿुधई पिया था, असांजी संगत तोखे ॿुधई पई थी, तूं चओ, विच विच में न चओ, ब्रेक न कर विच विच में। त हाणे हू बि चए, प्यारा श्रोताओ, तव्हां सभिनी जो स्वागत आहे, असांजो कोई लिखी वियो हो, तव्हां सभिनी जो स्वागत आहे। हाणे कहिड़ा सभिनी जो स्वागत आहे, हिकु ॼणो ई वेठो आहे। उनखे ॿुधाईंसि दृष्टांत, 3 कलाक पूरी हली कथा, 4 कलाक करे छॾियईं। पोइ कथा पूरी थी, आरती थी, संत वञणु लॻो। उहो वरी आयुसि गंवार, चई साईं हिकु ॻाल्हि ॿुधायांव, मां 100 गांयुनि जे लाइ गाहु खणी वेंदो आहियां न, ऐं हिकु गांइ मिलंदी आहे न, त मां 100 गांयुनि जो गाहु हिक खे कोन खाराईंदो आहियां, हिक खे हिकु गांइ जो ई खाराईंदो आहियां। हुन चई वेसां तूं किथां मिली मूंखे, हिकु त हिकु वक्ता खे हुजणु खपे अहिड़ो, हिकु त हिकु। हीअ कथा तो रोज़ु ॿुधाए, कुझु हिन खे ॾियणो आहे।
उनखे भॻवानु ॾींदो, उहो हिकु ई काफ़ी थी वेंदो। त मुंहिंजी इहा आहे, मां तव्हांखे पिछले सत्संग में चयो हो अञा ॿुहारी पातजंदी, अञा घटि थींदा, छो त हिकु ख़तरो इहो आहे कि मां प्रश्न पुछी वठां मतां ऐं पुछंदुमि। मूंखे पर इहो सुठो लॻो कि पिछले सत्संग खां उहा वधी अटेंशन, छा चयो अटेंशन, उहा वधी वई आहे माण्हुनि जी, एकाग्रता। त ईअं ई त करिणो आहे, अञा ॿुहारी पाइणी आहे। भली कोई आलोचना करे, भली कोई चए बस इतने ही लोग आते हैं, हाँ इतने ही आते हैं, हमारे यहाँ देख डेरे में 300 तो सेवा में ही रहती हैं। वाह, 300 सेवा में हूंदियूं आहिनि। मां चाहियां थो अञा बि ॿुहारी पातजे, अञा छटनी थिए। कथा त पोइ शुरू थींदी आहे, ऐं हीअ बि कथा ई अथव, हीअ कथा न आहे अथव कि छा आहे, व्यथा आहे छा, हीअ कथा आहे। त हिते मुनि वशिष्ठ हिकु सुठी ॻाल्हि थो चए कि राम बिना असांजे लाइ नरक आहे। अॼु जो माण्हू इहा ॻाल्हि सम्झण में घणा साल लॻाईंदो, सोचो। मां सोचे ई हू थी वेंदो आहियां कि अॼु जो पंहिंजो सिंधी माण्हू इहा ॻाल्हि सम्झण में शायदि उनजो जनम ख़तमु थी वेंदो कि बिना राम जे, बिना परमात्मा जे संसार जा सुख नरक जे बराबरि आहिनि। तुम बिन राम सकल सुख साजा, नरक सरिस दुह राज समाजा। प्राण प्राण के जीव सुख के सुख राम, तुम तज तात सो हाथ ग्रह जिनहि तिनहि विधि भाम। हे राम, तोखे छॾे करे जंहिं बि माण्हूअ खे घर वणंदो हुजे न, राम जे बिना, राम न खपे, जंहिंखे राम यादि बि कोन्हे ऐं घर वणेसि थो पंहिंजो न, त उन जी ॿुद्धि उल्टी थी चुकी आहे, विपरीत। विधि विपरीत भलाई नाही। अगरि ॿुद्धि विपरीत थी वञे न, विधाता उल्टो थी वञे, उहो छा चइबो आहे, विनाश काले विपरीत बुद्धि। अगरि ॿुद्धि उल्टी थी वञे न त पोइ उन जी भलाई न आहे। जंहिंखे राम न वणे, राम जो नाम न वणे, राम जी कथा न वणे ऐं घर वणे, उनखे ख़बर कान्हे उहो ग़लति चुनाव करे चुको आहे। पोइ अॻिते हली करे उहो ई माण्हू चवंदो मज़ो कान्हे संसार में, दुखी आहियूं। अरे तो राम खे छॾे ॾिनो त सुखी किथां थींदे? ऐं राम सां गॾु जंगल में बि सुख आहे। सो सुख कर्म धर्म जर जाऊ, जहान राम पद पंकज भाऊ। अरे उहो सुख जली वञे, भाड़ में वञे, उहो कर्म बि न खपे असांखे ऐं उहो धर्म बि न खपे जेको राम सां न मिलाए। जंहिं कर्म में राम जे भाव जी प्रधानता न हुजे, जंहिं धर्म में राम जो भाव समाहित न हुजे ऐं जंहिं सुख में राम जे प्रति भाव न हुजे न, सो बेकार आहे। ऐं हेॾी वॾी ॻाल्हि सम्झ में ईंदी? हा, उहा ॿी ॻाल्हि आहे, सिंधियाणियूं किथां ॿुधी अचनि। जे हिकिड़ी चए पई असांजी दरबार जीअ खे कि असां वटि चवंदा आहिनि कि सुख मत मांगो भगवान से, क्योंकि सुख के पीछे दुख आएगा, इसलिए आनंद मांगो। हाणे ॿुधायो, मूंखे त ख़बर आहे, तव्हांखे अलाए आहे ख़बर न, कि जेके माण्हुनि सनातन धर्म छॾे पंथनि में डुकूं पातियूं, उहे इहे चई सघंदियूं कि सुख न खपे, आनंद खपे। हलो ॿियो छॾियो, जंहिं दीदीअ वटि वञनि थियूं, उन दीदीअ जेका व्यवस्था कई आहे पंहिंजे ऐशो आराम जी, छा उनखे अधिकार आहे चवण जो कि सुख न घुरो भॻवान खां, आनंद घुरो? त ही कुझु बि चई सघनि था। आम माण्हू पैसा त लॻनि कोन था, चवंदा आनंद आनंद,
ऊंची चीज आनंद है। ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य, निराकार निराकार, जो ऊंचा होता है ना वो हमें बोलना है, करना नहीं है, वो बोलना है। पर हिते त असांखे पहिरीं करिणो आहे, तॾहिं हिमत थींदी आहे चवण जी। किथे अटक थींदी आहे, मां बीह रहंदो आहियां कि मां चवां कीअं, ख़ुदि जो अनुभव बि त हुजे। पर हीअ आहिनि बेशर्मियूं मायूं। तव्हां बि न थिजो ईअं कि पैसा कहिड़ा था लॻनि चवण में। अरे पैसा न, जीवन तो लॻे, धर्म तो लॻे। कूड़ ॻाल्हाइण में असांजो केॾो नुक़सानु थी वेंदो आहे। हिकु छोकिरे जी शादी न पई थिए त कंहिं सलाह ॾिनईंसि कि हींअर तोखे ॾिसणु अचई न छोकिरीअ वारा, त तूं थोरो वधाए चढ़ाए ॿुधाए, सिंधी स्टाइल में, सिंधी तरीक़े सां थोरो वधाए चढ़ाए ॿुधाए। असां सिखी आया आहियूं पंथनि मां, महापुरुषों, ब्रह्म ज्ञानियों, त हिते बि तूं इहो फार्मूलो अपनाए। दुका असां पंथनि मां सिखिया आहिनि, त तूं हिते बि ॿुधाइजां वधाए चढ़ाए। त छोकिरीअ वारनि पुछो भाई छोकिरे खां, ॿियो साईं सभु ठीकु आहे, घणी कमाई आहे तव्हांजी? ₹1,00,000 खनि महीनो अथव? हुन चई लख। हुनखे यादि अची वियो वधाए चढ़ाए ॿुधाइणो आहे। चईंसि 10 लख महीने में। त हुननि चयो पैकेज अथव या करोड़ जो? चई पैकेज वेकेज छाजो, असांजी ख़ुदि जी कंपनी आहे, जबकि जॉब कंदो हो। हुननि चयो कंपनी, बायोडाटा में त न हो लिखियलु। हुन चयो बायोडाटा खे छॾियो, तव्हां मुंहिंजो ॿुधो, इम्प्रेस करिणो आहे, मन में पियो सोचे, वधाए चढ़ाए ॿुधाइणो आहे। हुननि चयो अच्छा, तव्हां पोइ कार ॿार हूंदव तव्हांखे? हुन चई कार ॿार छा, हेलीकॉप्टर आहिनि असांखे, छत तां उॾामंदो आहे। हिन के लाइ कंहिं दिमाग़ में भरियो कि जीअं वधाए ॻाल्हाईंदे न तीअं इम्प्रेशन पवंदो। एतिरे में छोकिरे खे खंघि आई, हीअं कयईं त हुननि चयो साईं छा गले में कुझु ख़राबी आहे, खांसी अथव? खांसी, टीबी? असांखे वॾियूं बीमारियूं थींदियूं आहिनि, हे त नंढियूं छोटियूं मोटियूं खे थींदियूं हूंदियूं, हू वाइड़ा थी विया। चई पोइ कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? हुन चई डॉक्टर छोटनि मोटनि खे ॾेखारींदमि, एम्स में पियो तो इलाजु हले, वधाए चढ़ाए ॿुधाइणो आहे। त हुननि चयो तव्हांजो गुरू केरु आहे? चई 1008 श्री श्री प्रातः स्मरणीय ब्रह्म ज्ञानी महापुरुषों, पोइ नालो ॿुधाए करे, उहो बि वधाए ॿुधाइणो आहे, गुरूअ जो बि नालो। त तव्हां हुते सेवा कंदा आहियो? सेवा न, मां महापुरुष आहियां हुतां जो। हुननि चयो पोइ त हे महापुरुषों, असां तव्हांखे ॿुधाईंदासीं कि असांजी हा आहे या न आहे। पोइ त जेको थियो हूंदो उहो तव्हां सम्झी सघो था। ई वधाइण जी जेका बीमारी आहे न, पहिरीं नंढी हूंदी अथव, निराकार साकार निर्गुण, कहिड़ा था पैसा लॻनि। पोइ जॾहिं इहा असरु न कंदी आहे न, पोइ माण्हू मात्रा वधाईंदो अथव, पर सुधरंदो कोन अथव कि भई सुधरी वञा, कूड़ ॾाढा ॻाल्हाया। त हिननि जा कहिड़ा पैसा था लॻनि, गदनि ते वेही करे, जिन जी का परंपरा बि कान्हे, अहिड़ियूं दादियूं दीदियूं जिन जा फ्रॉड बि ख़बर आहिनि, उहे ईअं ठही करे वेही रहनि ऐं उपदेश कनि कि सुख मत मांगो, प्रभु से सुख मत मांगो। त ठहे थो छा ॼण? हा उहो ई तो चवां न। अच्छा ॿिए जेके आहिनि इहे छा आनंद लाइ वेंदियूं ॼणो हूंदियूं? इन्हनि खे चयो वञे कि आनंद ग़रीबीअ में अथई, भॻवान खां घुरंदियूं ग़रीबी। हिननि खे सुख ई खपनि, सुविधाऊं खपनि, पर चवणो छा आहे दिव्या खे कि सुख नहीं मांगना चाहिए, आनंद। हिन जा कहिड़ा था पैसा लॻनि? आनंद थोरो ऊंचो अखर आहे। हाणे असांखे आनंद चवण लाइ पहिरीं महसूसु करिणो पवंदो, उहो आनंद थींदो चाहे तॾहिं चई सघंदासीं। असांखे त हलणो पवंदो आहे।
हुननि जो कहिड़ी उहो आहे त अहिड़नि माण्हुनि जी का वैल्यू बि कोन हूंदी आहे। तव्हां असां ईअं न थियूं, असां पंहिंजी भली नंढड़ी हुजे पर सची वैल्यू हुजे। त इहा ॻाल्हि चई त वञा मां, पर महसूसु कीअं थींदी असांजी तव्हां संगत, तव्हां वग़ैरह इहो थोरो स्वीकार कयो त पोइ मां अॻिते वधां। कहिड़ी ॻाल्हि कि राम बिना सभु बेकार आहे। चवण लाइ न चइजो, सच में महसूसु कयो कि जंहिंजी कथा ॿुधो था तव्हां इहो चयो मन सां कि जेको ही कथा आहे न, इन जे अॻियां हू सुख फिका आहिनि। कथा असांखां छॾाइजी वञे ऐं सुख घर जो बंगलो मिले त न खपे असांखे। विनय पत्रिका जो हिकु शब्द आहे, जो अनुराग न राम सनेही, जो अनुराग न राम सनेही सो तौलयो लाहू का नर राम सां अनुराग ना है त तू मनुष्य छो थे। जो अनुराग न राम सनेही सो तौलयो लाहू का नर देहि सो। जो तन धर परिहर सब सुख, जो तन धर परिहर सब सुख, भय सुमत राम अनुरागी। सो तन पाए अघाए किए अघ, सो तन पाए अघाए किए अघ, अवगुण उदधि अभागी, अवगुण उदधि अभागी। जो अनुराग न राम सनेही, जो अनुराग न राम सनेही तौलयो लाहू का नर देहि, तौलयो लाहू का नर देहि। जो अनुराग न राम सनेही। ज्ञान विराग जोग जप तप मख, ज्ञान विराग जोग जप जग मुद मग नहीं थोरे, मग नहीं थोरे। राम प्रेम
जान छिय मान हार हिया, अजहु जान छिय मान हार हिया, होए पलक महनी को, सुमर स्नेह सहित हित राम ही, सुमर स्नेह सहित हित राम ही, राम ही, राम ही, सुमर स्नेह सहित हित राम ही, सुमर स्नेह सहित हित राम ही, मान मतो तुलसी को, मान मतो तुलसी को, जो अनुराग न राम सनेही सो, जो अनुराग, जो अनुराग, जो अनुराग न राम सनेही सो। गोस्वामी तुलसीदास विनय पत्रिका में चए थो तोखे मनुष्य जन्म मिलियो आहे उन जी कृपा सां, ऐं इन लाइ मिलियो आहे कि उनखे तूं पाए सघीं, पर तुंहिंजो उन सां प्रेम ई कोन्हे, सॼो उन ते ई आहे। जो तन धर परिहर सब सुख, भय सुमत राम अनुरागी, सो तन पाए अघाए किए अघ, अवगुण उदध अभागी। अरे जंहिं तन खे पाए करे तूं राम सां प्रेम करे पियो सघीं, उन तन सां तो अघ माना पाप कया, ईर्ष्या द्वेष निंदा कया, लोभ लालच स्वार्थ कया, धर्म छॾे ॾिनो, न ज्ञान न वैराग न जोग जप कयो, केवल मृग तृष्णा में फाथो रहे। तो सॼो ही विनय पत्रिका जो कुछ केवल शब्द आहे। विनय पत्रिका गोस्वामी तुलसीदास जी ॿी रचना अथव। अगर उन विनय पत्रिका खे असां वॾनि अखरनि में ठारायूं न त गुरु ग्रंथ साहिब वांगुरु विराजमान करे सघूं था, ऐं उहो ई फल, उहा ई महिमा उन जी आहे। तुलसीदास जो को केवल हिकु ग्रंथ थोड़ी आहे रामचरितमानस, अनेक आहिनि ॿिया बि, बसि हू मिली वञनि ॿुधण वारा, पात्र मिलनि, श्रोता मिलनि। त वेद गुरु वशिष्ठ चए थो, सो सुख कर्म धर्म जर जाऊ, उहो सुख बि वञी बाहि में वञी जले। ये चवंदा आहिनि न सिंधी कि वञी बाहि ॾीस उनखे। अरे सुख खे कॾहिं चओ अथव सुख खे बि ॾे बाहि। मुनि चए थो, रामचरितमानस चए थो, उन सुख खे बाहि ॾियो जेको सुख राम जे प्रति प्रेम न पैदा करे सघे, उहो सुख कंहिं कम जो कान्हे। उहो कर्म भी वञे बाहि में, जेको कर्म असांखे राम सां प्रेम न पैदा करे। कर्म पोइ भली जप तप छो न हुजनि, भली वेला छो न हुजनि, भली ये पंथ छो न हुजनि, भली ये सत्संग महापुरुषों छो न हुजनि, राम सां प्रेम नथो पैदा करे त उहे कर्म बि बाहि में वञी पवनि। ऐं धर्म बि, वो धर्म भी धर्म कान्हे जेको राम सां प्रेम पैदा न करे। हाणे सुख रावण खे हो या कोन हो, हरणाकश्यप खे सुख हो या कोन हो, पर उनखे राम जे प्रति प्रेम कोन हो, रावण खे ऐं ॿियनि खे। त जंहिं माण्हूअ खे धन दौलत त खपनि पर राम न खपे, त उहो त रावण जी कैटेगरीअ जो थी वियो न।
त उहो माण्हू छा कंदो, जेको रावण जी कैटेगरीअ जो थी वियो, उहो रावण जा गुण गान कंदो ऐं राम जी तारीफ़ कोन कंदो, उन सां ईर्खा कंदो, हां राम सां ईर्खा कंदो। त तव्हां अहिड़ा माण्हू ॾिठा हूंदव, इहे धीरे धीरे ॻाल्हाईंदा अथव, रावण जी तारीफ़ में कसीदा पढ़ंदा अथव ऐं राम जी बुराई कंदे देरि न कंदा अथव। त एक्चुअल कारण छा आहे? छो त ख़ुदि रावण जे रस्ते ते हली रहिया आहिनि, राम खां विमुख ऐं धन दौलत उन्हनि खे खपे, कीअं बि अचे भली। त कोई माण्हू रावण जी तारीफ़ करेव न, सम्झी वञिजो ही कारण आहे, हीअ उनजी भेण आहे शूरपनखा। कर्म, कोई कर्म जेको राम सां न मिलाए, जीअं धृतराष्ट्र हो, कर्म केॾो कयईं, जोड़ तोड़ राज पाइण जे लाइ प्लानिंग करणु, षड्यंत्र करणु, पर भॻवान सां प्रेम न, कृष्ण सां प्रेम न, त छा हाल थियो हुनजो असां ॿुधी चुका आहियूं। ऐं धर्म, राजा नृग धर्मात्मा हो, दान पुण्य कंदो हो, पर भाव सां न, भॻवान सां भाव न हुअसि, त हुनजी गत कहिड़ी थी, उहो गिरगिट थी वियो हो भागवत पुराण में। त केवल सुख खे सभु कुझु न सम्झिजो, कर्म खे सभु कुझु न सम्झिजो, धर्म खे सभु कुझु न सम्झिजो, राम जो भाव खे सभु कुझु सम्झिजो। कि असांजो भाव हुजे सचो, भॻवान सां प्रेम हुजे सचो, पोइ भली शयूं अचनि त अचनि, पोइ सुंदर थी वेंदियूं शयूं, कर्म धर्म सुख राम सां गॾु इहो हुजनि, बाक़ी राम बिना सभु बेकार आहे। जोग कुजोग ज्ञान अज्ञानू, जंहिं नहीं राम प्रेम प्रधानू। जंहिं वटि राम प्रेम प्रधान कान्हे न, जंहिंजे जीवन में राम प्रेम जी प्रधानता कान्हे, उनखे केॾो बि ज्ञान हुजे, उहो ज्ञान अज्ञान में मटिजी वेंदो। काई शइ कोन थींदी आहे सुठी पर ख़राब थी वेंदी आहे। मिठाई अचे सुठी हुन दुकान तां अचे मिठाई ताज़ी, पर कुझु ॾींहं रखण खां पोइ ख़राब कोन थी वेंदी आहे, सेंवारजी वेंदी आहे, छो त हुनखे हवा लॻी वई या कहिड़ी शइ सां गॾु। अॻे मूंखे यादि आहे, दादी माण्हू घर में बिस्कुट ऐं नमकीन रखंदो हो न महिमान जे लाइ, त ॾाढा दफ़ा ॿई गॾु रबी रखी छॾींदो हो। अॼु बि रखंदा आहियो? मतिलबु हा, हाणे रहमत आहे, पर कुझु ॿियो निकिरी वियो, कुझु ॿिए ॻाल्हियूं निकिरी वियूं, सभु कुझु हूंदे बि। अॻे नमकीन बिस्कुट गॾु रखंदा हुआ। इहे मिसालूं ॿियो कोई कोन ॾींदव, जंहिंखे लख श्रोता खपनि न उहो न ॾींदव इहे मिसालूं, इहे असां जहिड़ा ई ॾींदव फालतू जिन खे सम्झंदा आहियो। असां फालतू आहियूं, छो त असां हिते वेठा आहियूं न त हिते ई वेठा आहियूं। ईअं कान्हे कि कुझु ॿियो सोचे वेठा आहियूं कि हितां खां उथी पोइ हू कमु कंदासीं। बिज़ी माण्हू वीचारो हीअं न थोरी वेही सघंदो आहे, उहो बि सोचींदो आहे हितां उथी होॾां वञिणो आहे, हीउ कमु करिणो आहे। फालतू माण्हू त वेठो हूंदो आहे वर्तमान में। त जेॾीमहिल बिस्कुट ऐं नमकीन गॾु रखिबा हुआ त बिस्कुट में नमकीन जी बांस ऐं नमकीन में बिस्कुट जी बांस ईंदी हुई या न ईंदी हुई, छो त ॿई अलॻि अलॻि शयूं हुयूं ऐं असां गॾु रखंदा हुआसीं त संग जे करे उहे ख़राब थी वेंदियूं हुयूं। तहिड़ीअ तरह तव्हांखे सुख त हुजेव पर राम प्रेम न हुजे त उहा उन शइ में बांस अची वेंदी, उन सुख में बांस अचणु लॻंदी जो सुख हूंदे बि वणंदो कोन। उहो कर्म जंहिं कर्म में राम प्रेम न आहे उन में बांस थी वेंदी। ऐं जेको ज्ञान शुद्ध ज्ञान तव्हां भली ॿुधी अचो पर राम सां प्रेम न आहे त उहो ज्ञान अज्ञान थी वेंदो ऐं योग कुयोग थी वेंदो। तव्हां भली केॾो सुठो बि मुहूर्त कढायो,
जॻह जे लाइ प्लाट ॾिसो, पोइ भूमि पूजन करायो, ब्राह्मणनि खां करायो, पर राम सां प्रेम न आहे न, त उहो जेको सुठो मुहूर्त बि निकितो हो न, ख़राबु मुहूर्त साबित थी वेंदो। पोइ चवंदा मज़ो कोन्हे, ही प्लाट सही कान्हे, जॻह सही कान्हे, माहौल सही कान्हे। अरे माहौल न, तो राम खे कोन उते स्थान ॾिनई। त राम जो प्रेम महत्वपूर्ण आहे। इहो तो चए वशिष्ठ मुनि कि राम तूं इहे न चओ कि हिते दुखी आहिनि सभु, हिते सभु सुखी आहिनि, छो त तूं हिते साम्हूं ई वेठो आहीं। पर तूं चईं थो त मूंखे को इशारो करीं थो कि हाणे हिननि खे मोकिलियो वञे, त तूं हिकु ॻाल्हि ॿुधाए, मुंहिंजी थोरी हलंदी, तूं जीअं चाहींदे न तूं उहो ई कंदे, ऐं सभु तुंहिंजी आज्ञा में हलंदा। त तूं जीअं आज्ञा कंदे न तीअं कंदा। पर तॾहिं बि तूं चईं थो न त मां राजा जनक वटि वञा थो, ऐं राजा जनक खे इहो तुंहिंजो न्यापो ॾेई थो छॾियां कि राम ही संदेश ॾिनो आहे कि मूंखे हलण जे लाइ न चइजो वापसि। त अॻिते ॿुधायांव, राम खे चईंसि तूं हाणे वञ पंहिंजे आश्रम में, आश्रम मां न पंहिंजे रूम में जिते रहियल आहे, उहो वियो। पोइ मुनि जेको आहे न जनक वटि वियो ऐं जनक खे सॼो ॿुधाईं, ऐं वरी चई करे चएसि थो तव्हां जीअं चओ तीअं कयूं। ऐं जनक खे इहो बि चएसि थो तव्हां ज्ञानी आहियो, तव्हां पवित्र बि आहियो, धर्म ते बि हलंदा आहियो, तव्हांजे मथां सुभाणे हाणे जेका अॼु मीटिंग थींदी उन जी पूर्व तयारी पिया था कनि। जेका मीटिंग थियणी आहे चित्रकूट में, त तव्हांजे मथां दारो मदार रहंदो। इन खां पहिरीं हिकु मीटिंग करे चुका आहियूं, हाणे तव्हां अची विया आहियो, त तव्हां ॿुधायो छा थियणु खपे, तव्हां करे सघो था। राम जो ॿुधाए छॾियईंसि। हाणे जनक वीचारो अहिड़ो फाथो कि मां कयां छा। उते हिकु जनक चए थो मूंखां ग़लती थी वई जो हिते आयमि। जनक थो चए असांखां वॾी ग़लती थी वई, सिथिल सनेह गुनत मन माही, आए इहा कीन भल नाही। इहो सुठो कोन कयोसीं हिते अची करे, छो त हिकु ॾाढी सुठी ॻाल्हि थो चए कि हूअं ई माण्हू चवंदा आहिनि कि जेके ज्ञानी हूंदा आहिनि न, इन्हनि खे प्रेम कोन हूंदो अथई, ही को हू सुठा कम कोन कंदा अथई प्रेम वारा। पोइ पंहिंजे सेण खे तो यादि करे दशरथ खे कि हिकु उहो हो जंहिं राम जे विछोड़े में पंहिंजा प्राण त्यागे छॾिया, ऐं हिकु मां आहियां, मूंखां कहिड़ो कमु था कराइणु चाहिनि कि राम खे रोकजा न, वञणु ॾिजां, छो त धर्म बि इहो ई थो चए सभिनि जो भलो बि हिन में आहे, ऐं मूंखे करिणो ई पवंदो। सभु वेंदा, इहो सभु मन में पियो थो सोचे। राम हितां खां हाणे अॻिते वेंदो वनवास, ऐं असां सभु केॾा वेंदासीं, पंहिंजे नगर वेंदासीं, त कीअं वेंदासीं, ख़ुशि थी करे, उत्साह सां। त असां छा साबित थींदासीं कि भाई ज्ञानी पिया था वञे, ही ज्ञानी थींदा अथई, हिननि खे को फ़र्क़ु कोन पवंदो अथई, ही रुअंदा कान्हनि, ही अहंता ममता खां दूरि हूंदा अथई। इहा टोक हई अथई अॼु जे ज्ञानियुनि खे। माण्हू चवंदा हिननि खे दिलि कोन हूंदो अथई, ही रुअंदा कोन्हनि, पाण राम वटि आया त उनखे अञा धिको ॾेई विया अॻिते, वापसि त कोन वठी आया, पर हिनखे अञा चवनि अॻिते वञ, तूं वनवास में ई वञ, मूंखे उहो रोल करण लाइ था चवनि, ऐं मूंखे करिणो पवंदो। जनक थो चए हिकु दशरथ हो जंहिं राम खे रोकियो कि तूं न वञ, वेंदे त मुंहिंजा प्राण निकिरी वेंदा, ऐं हुनजा निकिता। ऐं हिकु मां आहियां जो सिरी पिरी उतां आयो आहियां हिनखे अॻिते वधाइण लाइ। त माण्हू इहो ई चवंदा, ही ज्ञानी जेके थींदा आहिनि न, इन्हनि खे प्रेम कोन हूंदो अथई, ही फीलिंग न सम्झंदा आहिनि, ही बसि चवंदा आहिनि मोह ऐं ममता न कयो, संयोग वियोग त हू आहे खेल। इहा शिक्षा अॼुकल्ह जी नकली ज्ञानी जे लाइ आहे
जेके कंहिंजे मरी वञण ते बि रुअंदियूं कोन्हनि। घर में कोई मरी वञे न रुअनि कान, छो त भाई असां ज्ञानी आहियूं, असांखे साबित करिणो आहे, निश्चय पक्का है हमारा, पक्का। दादी को दिखाना है। दादी खुद भले ही रोती हो। वो ॿुधो अथव न, हिकु जलेबी सत्संग में वेंदी हुई, उन जो गुज़ारे वियो कोई, त वई दादी वटि, दादी फलाणो गुज़ारे वियो। तो दादी भी हुन में, तू इतने साल से आ रही है ना, रोने लगी तू, तेरा निश्चय पक्का नहीं है। उस ॿिए बि जेकी हुई उहे बि घूरे निहारण लॻसि, ॼण हिन ॾाढो वॾो अपराध कयो हुजे, त हिन संभालियईं पंहिंजो पाण खे कि हीअ त बेइज़ती थी थिए। त ॻोढ़ा उगी करे चई, नहीं मैं अब ठीक हूँ, मैं नॉर्मल हूँ, मेरे को हिम्मत है, मेरे को ज्ञान है, आपका सत्संग सुना है मैंने, आपके प्रेम में रो रही हूँ, आपके प्रेम में रो रही हूँ। वाह। हाणे उहा माई वई जलेबी वई निश्चय पक्को करे। कुछ टाइम खां पोइ उन दादीअ वटि कुतो पालियल हो घर में, ॾेखारींदी कोन हुई ॿाहिरि कि नुंहुं, उनजी नुंहुं कुते खे घुमाईंदी हुई ॿाहिरि, वो कुतो मरी वियो। दादी रोए जो रोए बस ही न करे, जलेबी दादी रोए जो रोए। त इहे ई चमचू वरी वञनिसि सम्झाइण दादी, उहे बि रुअण शुरू। भॻवान तो रोए त असां कीअं चुप कयूं? भॻवान जो रुअण बि अलॻि हूंदो आहे, ईअं चवनि सभु। हिन जो रुअण असां वांगुरु कोन अथव, हीअ ब्रह्म हीअ आध्यात्मिक रुअण आहे इहो। त उहा बि आई जंहिंजो कोई गुज़ारे वियो हो, उन चई यार कुझु गड़बड़ आहे, मूंखे त रोकियो वियो हो रुअण खां। दादीअ खे चएसि थी, दादी केरु मरी वियो आहे? वो चएसि थी मुंहिंजो टॉमी। वो चएसि थी टॉमी कुतो? ऐं मुंहिंजो जेको टॉमी मरियो हो, इंसान उनजो नालो टॉमी हो। त तव्हां उन भेरीअ मूंखे छा चयव, निश्चय पक्का नहीं है तेरा? त वो चेलियूं चवंसि थियूं, हल हल हल, बहस न कबी आहे गुरूअ सां, भॻवान जी सां बहस न कबी आहे। उन चई छॾियो त सही, मूंखे सवाल जो जवाबु खपे। त हिकिड़ी समझदार हुई, उहा चएसि थी, भेण उहो जेको तुंहिंजो टॉमी हो न, उहो तुंहिंजो हो, ऐं हिन जो जेको टॉमी आहे न, उहो हिन जो आहे। त तुंहिंजे टॉमीअ खे हिन उपदेश ॾिनो, इहो सरल आहे, पर जॾहिं पंहिंजो टॉमी गुज़ारे वियो अथसि न, त ख़बर पएसि थी हू तुंहिंजो हो, ही हिन जो आहे, बसि एतिरो ई फ़र्क़ु आहे, बाक़ी हीअ अथई तो जहिड़ी। ही जेको नाटक थियूं कनि न ज्ञानी कि असां हम रोते नहीं हैं, निश्चय पक्का है। राजा जनक चए थो बदनाम त आहियूं ई असां। हिन उनखे कीअं ख़बर पई कि कलयुग में अहिड़ा माण्हू ईंदा? उहो थो चए माण्हू हाणे ॾिसजां टोक हणंदई असांखे कि विया हुई राम वटि बनवास में, उनखे अञा अॻिते धकेले करे ऐं वापसि ख़ुशि थी करे अचे ई पिया था, छो त हिननि खे संयोग वियोग जो कोई फ़र्क़ु कोन पवंदो आहे। राजा जनक थो चए कि मूंखे अॼु उहो रोल थो निभाइणो पए। ॾिसो, हम अब बन ते बन ही पठाई। हाणे छा कंदासीं असां? वन मां वन ॾे मोकिलींदासीं राम खे। प्रमुदित फिरब विवेक बढ़ाई। असां ख़ुशि थी करे वापसि मोटंदासीं ऐं माण्हू असांजे ज्ञान जी तारीफ़ कंदा, चवंदा हिननि जो निश्चय पक्को आहे, हीअ ॾिस दुखी कान अथई। अरे दुखी त हो आहे। पोइ इहा सुठी ॻाल्हि चई करे ऐं पोइ जेके ऋषि तपस्वी मुनि ब्राह्मण हुआ न, उन्हनि चयो कि राजा जनक जो इहो बि प्रेम आहे, उनजो प्रेम आहे इहो, तॾहिं इहो चए थो। हिते पाण कथा रखूं था, पोइ वरी अॻिते पोइ ॿुधूं था। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।
श्री राम जय जय राम। 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 श्री राम